सुगड़ केड़ो मुशाहिदो कयो आहे वो मुशाहिदो अदे अकबर खां ॿुधूं था। अकबर साईं केड़ो मुशाहिदो हाणे किन हालतुनि ते छा थो असांजे नाज़रीन खे ॿुधाई? या साईं कोरोना जी त असांखे ख़बर बि न आहे त कोरोना आहे कहिड़ी शइ। तव्हां जी बि अछड़ी ॾाढ़ी अची थी अॻे कॾहिं ॿुधव? को न ॿुधोसीं। अल्लाह हिन वक़्तु पर या आई आहे चवनि था चीन खां। हो ॿिए मुल्क में बि पखिड़िजी वई, वरी पाकिस्तान में बि पहुती आहे। हो ॾाढो ड्रिजूं ॾकूं बि पिया। पोइ हुन ते मूं हिकिड़ो शाइर लिखियो। वाह वाह नाज़रीन, सुगड़ असांजे शेर लिखियो आहे, अचो त गॾिजी ॿुधूं। अर्ज़ कयुमि त कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। हो हो सी केॾा ॾिसो कहर थी विया, बंदि सारा शहर थी विया, खाइण पीअण ज़हर थी विया, थी वियो अलाए छामो छा आहे। कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। कोरोना वायरस कयो वयल, बंदि घरनि में आहियूं जेल, किन जा फिफड़ बुकियूं फैल, डिंग विधा हिन के ई ड्राहे। कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। साईं हाणे न कंहिंसां हथ मिलायो, संगत खे न सीने लायो, मुंहुं ढके पिया पोइ ॻाल्हायो, ॾस ॾिनो आहे इहो ॾाहे। कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। साईं परहेज़ पंहिंजी जारी रखो, यार न कंहिंसां यारी रखो, गंदगी खां बेज़ारी रखो, बूथ ते ॿधो छिका ठाहे। कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। शाकिर थियो साईं सभु शाकिर जो साईं शुक्र कयो, ज़ाकिर थी वही ज़िक्र कयो, ॻाल्हि इन्हीअ जो फ़िक्र कयो, मर्ज़ बीठो थो मथां बाहे। कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। दुआऊं घुरऊं रब खां अचो, अकबर लहे मुल्क तां ॾचो, ख़ुशि हुजे हर ॿुढो बचो, मौला हीअ मुसीबत लाहे। कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। अल्लाह 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 साईं पनाह में रखंदो। नाज़रीन, वबा सां विढ़ण जी प्लानिंग करियो, वबा सां विढ़ण जी प्लानिंग करियो, उथी पओ उथण जी प्लानिंग करियो। चवनि था कोरोना ख़त्म कान थींदी, अल्लाह साईं माफ़ी ॾे, चवनि था कोरोना ख़त्म कान थींदी, उन्हीअ सां रहण जी प्लानिंग करियो। कीअं रहणो आहे? हथ धोइणा आहिनि, हर वक़्तु परे रहणो आहे, माइटनि मिटनि जो ख़्यालु रखणो आहे।